अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु मां आहियां हिराबासी। सभ खां पहिरियां हलंदासीं हेडलाइंस की तरफ़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुल्क में महांगाई जो एतिराफ़ कंदे चयो आहे त ॿोॾि खां पोइ मुल्क में ख़ुराक जी खोट कर खंयो आहे। सिंध ऐं बलोचिस्तान में ॿोॾि सबबि ज़राअत खे कापारी धकु लॻो। ॿोॾि मुतासिरनि जी बहालीअ लाइ अरबनि डॉलर्स जी ज़रूरत आहे। इमरान खान पार्टीअ जी सरबराहीअ तां हटाइण वारे इलेक्शन कमीशन जे नोटिस खे लाहौर हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त इलेक्शन कमीशन पारां NA 95 ते नाअहल करार ॾियण बिना जवाज़ ऐं गैर क़ानूनी आहे। दादू जी अदालत मेहर जे टीणे क़त्ल केस में अॻूणे SHO करीम बख्श चांडियो खे नामज़द करण वारे उम्मे रुबाब जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। अदालत पारां फ़ैसिलो 7 जनवरी ते ॿुधायो वेंदो। कंदकोट भरिसां गबलू थाणे जी हद में कार तकरार तां बंगवार बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि विच में झेड़ो। गोलियूं लॻण करे हिकु ॼणो मारिजी वियो ऐं 3 ॼणा ज़ख़्मी। धुरियुनि में सख़्त छिकताण, पुलिस पहुची वई। नाज़रीन, ही हिन वक़्त जी हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं ॾिसंदा असांजे YouTube चैनल ते। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।